ही जेका जगह तव्हां पंहिंजे स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो, ही सैयद इज़्ज़त अली शाह रहमतुल्लाह अलैह जी मज़ार आहे, जंहिंखे मक़ामी तरह सैयद इज़्ज़त शाह बादशाह रहमतुल्लाह अलैह जे नाले सां ॼातो सुञातो वञे थो। ही मज़ार शहर टंडो अल्लाहयार खां कुछ किलोमीटर अॻिते टंडो आदम रोड ते महराण शुगर मिल खां थोरो अॻिते मौजूद आहे। सैयद इज़्ज़त अली शाह रहमतुल्लाह अलैह मुतालिक़ वधीक तफ़सील त न मिली सघियो, पर रिवायतन मुताबिक़ पाण सिंध जे मशहूर सूफ़ी बुज़ुर्ग शाह इनायत रिज़वी रहमतुल्लाह अलैह जा फ़र्ज़ंद हुआ। ही मज़ार पहिरीं कंडन खबड़न देविन जे विच में ढकियल हुई। बैद में हिते सफ़ाई करे चौदीवारी ॾियारे हिन खे आम ज़ियारतगाह बनायो वियो आहे।